अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं मां वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर मुब जुणू जी दरगाह हज़रत जमाल शाह जीलानी जो मेलो धाम धूम सां जारी, जंहिंमें मलाखड़े जा मुक़ाबला पिणु जारी। अॼु टे ॾींहं बि ज़बरदस्त मलाखड़े जा मुक़ाबला थी गुज़रिया, जंहिंमें मल्ह पहलवान असगर चांडियो, नजफ शाह, गुलाम हुसैन पठान, आमिर कोरी, शरफू चांडियो, साहिब लुंड, उबैद बुघियो ऐं ॿियनि मुख़ालिफ़ मल्हनि खे घुमाए दसे केतिरा ई मल्ह पहलवान गश्त करे छॾिया। कामयाब मल्ह पहलवाननि ते नोटनि जी वर्खा, जॾहिं त गादी नशीन सैयद ज़मा शाह, सैयद आसिफ अली शाह, मुस्लिम लीग फर्नीचर जे सिंध जे अॻुवान ज़ाहि शाह ऐं तबरेज़ उनड़, सरदार शेर मोहम्मद रिंद रैस, अला बख्श रिंद, फ़कीर गुलाम नबी ज़लदारी, मुमताज़ मरी, दिलावर मानियोटो ऐं ॿियनि पिणु मल्ह पहलवाननि खे इनाम ॾिना। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।